सिंधड़ी अंब सिंगारिया पिया आहिनि। भाउ जो अंब भलो पियो लॻे यार, माशाअल्लाह। रेट केतिरो आहे, अघु छा आहे? रेट साईं 600 खां 700 ताईं। 600 खां 700 ताईं जी। 600 वारी कहिड़ी आहे, 700 वारी कहिड़ी आहे ॿुधाए? एक नंबर पंहिंजो सिंधड़ी आहे। हा। सिंधड़ी सिंध जी आहे, माना पसंदि सिंधड़ी जाम था कनि। किथां जा माण्हू वधीक वठंदा? हिन साल रेट घटि आहे या वधीक आहे? हिन साल जेको आहे रेट तमामु घटि आहे। भला सुठी ॻाल्हि आहे, ग़रीब वीचारो ग़रीब वीचारो ढो करे खाईंदो। हा, इहा ॻाल्हि आहे। हा न? 100 जा 4 किलो। 100 जा 4 किलो। पोइ बि दोस्त जेकॾहिं सभु दाणा अहिड़ा ई आहिनि हा, अहिड़ा ई अहिड़ा त पोइ यार हीउ अंब सस्तो आहे। हीउ माल लॻे थो हींअर ताज़ो आयो अथनि। हा, हिन में वरी सफ़ाई कंदा आहियूं। को दाणो उणी वी आहे त उनखे कढी बि छॾियूं था। माशाअल्लाह। रोज़ घणी पेटी हली वञनि थियूं? अंब ते हिकिड़ो विला कजे, छाकाणि त अंबनि सां असांजी आहे मोहबत, बल्कि अंबनि सां इश्क। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तो। ऐं हिन वक़्तु खंडू स्टॉप जो मौजूदु आहियां। खंडू घणनि दोस्तनि खे ख़बर आहे, पर जिन खे ख़बर न आहे त हाला जे वेझो हिकिड़ो स्टॉप आहे। नेशनल हाईवे जे ॿिन्ही किनारनि ते जेके तयारु अंबनि जा स्टॉल्स आहिनि उहे तव्हांखे विज़िट करायूं था। हिते घणो करे बाक़ी बिरादरी जा जेके फ़ोरियत आहिनि उहे स्टॉल्स लॻाइनि था। हिननि जो रेट केतिरो हूंदो आहे, सस्ता आहिनि या न आहिनि, माल कीअं हूंदो आहे, सॼो तव्हांखे ॿुधायूं था। दोस्तो मंझंदि जा 12 थियण वारा आहिनि। नेशनल हाईवे खंडू स्टॉप वटि मौजूदु आहियूं। गर्मी पंहिंजे उरूज ते आहे ऐं असां विज़िट कयूं पिया अंबनि जो हिकु स्टॉल। हीउ अंब ॾिसो, सिंधड़ी अंब आहे, पर हीउ हिकु नंबर सिंधड़ी न आहे, मिक्स आहे। हिन भाऊ सां ॻाल्हि ॿोल कयूं था। नालो छा आहे तुंहिंजो भाउ? साईं सावण नालो भाई। सावण। सावण तुंहिंजो पंहिंजो स्टॉल आहे या कमु करींदो? साईं असां मज़दूर माण्हू आहियूं, सेठ ॿिया आहिनि, असांखे केरु ॾींदा आहिनि पैसनि खां, असांखे मज़दूरी ॾींदा आहिनि। सेठ केरु आहे? सेठ जावेद साहब आहे। अच्छा, बहरहाल तुंहिंजी मर्ज़ी, तूं फ़ोरियत थी या मालिक पाण खे सदाईं तुंहिंजो मसइलो आहे। रेट छा आहे हिननि जो? रेट साईं 600 खां 700 ताईं। 600 खां 700 ताईं। जी। 600 वारी कहिड़ी आहे, 700 वारी कहिड़ी आहे ॿुधाए? 700 ॿुधाईंदा आहियूं, 600 में 650, 500 में अहिड़े एतिरे में ॾियूं था। वज़न केतिरो हूंदो? वज़न 7 किलो आहे। 7 किलो पूरो? पूरो 7 किलो आहे। बारदाने समेत या अलॻि? बारदाने समेत। बारदानो केतिरे जो हूंदो आहे? अधु किलो हूंदो आहे। माना 6.5 किलो, तक़रीबन 100 रुपया किलो थी वियो। हा, 100 रुपया किलो। पर हिन में तव्हां जेके बागड़ी बिरादरी जा माण्हू आहियो, जेके तव्हांजो हक़ु आहे, बिल्कुलु तव्हां रोज़ी कयो, हक़लाल जी कयो, पर तव्हांजे माण्हू नाराज़ हूंदा आहिनि त तव्हां शइ हिकिड़ी ॾेखारींदा आहियो, अंदरां वरी माल हूंदो आहे किचिरो। मथां त ॾाढा भला हूंदा आहिनि। हीअ बि जेके मथां तव्हां रखिया आहिनि न, हीअ ॾिसो साईं, जहिड़ो अंब हूंदो अहिड़ा पैसा हूंदा। हा, सही आहे। साईं शहर में पेटियूं खपाए वठी ईंदो? 10-15। 10-15 किथे मथे? ही साईं घणियूं लॻियलूं पिया आहिनि। हीअ त आहिनि 16 लॻियल। हीअ कलो को 5-6 पेटियूं कलो के बचियल आहिनि, कुझु इहे आहिनि। हा। अॼु चोटी पेटियूं हाणे आंदियूं अथई, कुझु इहे पियूं आहिनि। चोटीअ विकामनि थियूं तॾहिं त आंदियूं अथई? न, 2 ॾींहं जो माल आंदो अथई। न मंडी आहे, न टंडो अथमि, मंडी में असां खणंदा आहियूं। त मंडी खां खणी था अचो? जी जी। सही आहे। माण्हू सम्झनि था हिते बाग़नि मां था खणी अचो। बाग़नि मां बि वठी था अचूं, मंडी में वठी अचो, जिते वारो मिलियो। हीउ माल किथे जो? हैदराबाद टंडो लायर या ॿिए हंधा अचे थो? इहो असांखे का बि ख़बर कोन्हे, किथां किथां जा वापारी किथे किथे था खणी था अचनि। कीअं ख़बर? तूं इहो असांखे न आहे ख़बर त मीरपुर जो आहे या चाहे खंडू जो आहे, किथे जो अंब आहे। हीउ ॾेखार भला हिकिड़ी पेटी, हीअ हटाईसि। हीउ लोकल आहे न साईं। हीउ कहिड़ो आहे? नंढा दाणा आहिनि। नंढो आहे? हा, सिंधड़ी नंढो आहे। अच्छा, हिन जी तव्हां वरी हीउ देसी आहे। हीउ देसी आहे? हीउ देसी घणे जी आहे पेटी? देसी 400 रुपए। 400 रुपया, उहो बि 6.5 किलो? हा, इहो 6 किलो। हिकिड़ो ॿियो स्टॉल आहे, हिननि सां बि ॻाल्हि ॿोल करे था वठूं। हितां कारुनि वारा घणो करे वठंदा आहिनि, जेके कराची हैदराबाद वेंदा आहिनि, सखर मोरो हितां खां मोटंदा आहिनि, उहे वठंदा आहिनि। छा हाल आहे? तबियत सही आहे? नालो छा आहे तव्हांजो? मिठा राम। मिठा राम। कॾहिं खां स्टॉल लॻायो अथव? हीअ असांखे तक़रीबन 15-20 ॾींहं थिया था। हा, रोज़ घणी पेटी हले थी? रोज़ बस आहे तकलीफ़ थो लॻी थो वञे त पोइ मज़ूरी बचो थी वञे, नथी लॻे त पोइ हिकु किलो खां ॾियारी अञा कोन लॻी आहे। रोज़ घणियूं पेटियूं हलनि थियूं? जी, रोज़ घणियूं विकामी वञनि थियूं पेटियूं? बसि इहो 10-15-20 पेटियूं निकिरियो वञनि त 2-3 ॾींहं खां, नथी निकिरे त पोइ बसि इहो जेको 2-3 ॾींहं कुझु ख़राबु थियो वञे, कुझु बचे वञे। अच्छा, हीअ जेका पेटी तयार बि थिए? जी जी। हिन वज़न केतिरो आहे? 7 किलो। 7 किलो? जी जी।
माना बारदाने समेत बारदाना सब जी। बारदानो ही माना ये काठी पेटी माना तकरीबन 6 किलो 6 किलो 6.5 किलो जी जी। रेट केतिरा अघु छा आहे 700-800 रुपया पे हलाऊंगा। 700 रुपया 800 रुपया पर माल सभु अंदरां अहिड़ो ई हूंदो अहिड़ो ई माल ख़राब साइड में पिया करियो, अच्छा ख़राब साइड में पिया करियो ऐं किन किचिरो जेको ख़राब हुओ रेट माना स्पेशल माल ठाहे पेटे रखूं पिया। सही आहे जी। दोस्तो तव्हां ॿुधायो तव्हांजे शहर में ही सिंधड़ी अंब जेको आहे हिन साइज़ जो घणे किलो विकामे थो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। हिन जो अंब थोरो हुन खां बहितर लॻे पियो। हाणे हुन गिला न करणु घुरिजे, उतां थी आया आहियूं पर ज़ाहिर आहे हाणे हीअ ॾिसो न हीअ बिल्कुलु सफ़ा तयारु आहे न। अच्छा हिन में तो देसी बि लॻायो आहे, हीअ कहिड़ो आहे? हीअ देसी कोन्हे, हीअ लंगड़ो आहे न। कहिड़ो था वठनि चाह तव्हां वधीक? हा सिंधड़ी सिंध जी आहे, ॿुधी साईं। हा पोइ हिंद सिंध सिंधड़ी जी आहे आहे। पंहिंजो सिंधड़ी हिंद सिंध जा आहिनि अंब। हिकु नंबर पंहिंजो सिंधड़ी आहे। हा सिंधड़ी सिंध जी आहे माना पसंदि सिंधड़ी जाम था कनि। किथां जा माण्हू वधीक वठनि था? जाम शहरो हैदराबाद जाम शोरो ऐं हैदराबाद जी। ऐं कराची जा माण्हू अचनि था? कराची जा उहो अचनि था चकर ते शॉपिंग करण लाइ ॿाहिरि पोइ उहे वठी था वञनि। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए मूंखे, जी तव्हां साम्हूं त ॾाढा भला पिया लॻनि, जी जी ठीकु आहे तव्हांजे माल ॼण गिला नथो कयां, जी जी पर माण्हू ईअं चवनि था। हाणे तव्हां हुनजो जवाबु ॾियो त मथां सुठो माल रखो था, जी जी। अंदरां माल मज़ो न हूंदो आहे, ख़राबु हूंदो आहे। न सर हुन ख़राब हूंदो असां कढे छॾंदा आहियूं। अच्छा हा उन करे असांजो टेंट भरती भला हाणे हिकिड़ो कमु कर, जी 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 लॻाए हिकिड़ो कमु कंदे, जी हीअ तो मूंखां पहिरीं पेटी तयारु कई आहे, जी हाणे हीअ खोले ॾेखारींदे? भले सर खोले ॾेखार। हुन ख़राब दाणो हूंदो कढियलु हूंदो। हा ठीकु आहे ॾिसूं। दोस्तो रोज़ी रोटी करणु हर कंहिंजो हक़ु आहे। अब हितां सही आहे न, हूंदा असुलु माल हूंदो ख़राबु हितां। हेठि कोन्हे हेठि पना आहिनि। अच्छा हीअ पना आहिनि। हा इहो ख़राब थियण जे लाइ हा हेठि पना पना लॻाइणा पोइ यार हीअ 6 किलो थी वेंदा? हा 6 किलो 7 किलो थी वेंदा। 33 जो 7 किलो। हाणे तोरियूं कोन था बहरहाल, हीअ त माल ठीकु आहे बहरहाल 100 रुपए हिसाब सां ठीकु आहे दोस्तो। जी तव्हांजे शहर में हैदराबाद में ऐं सम्झां थो हीअ जेको आहे अंब लतीफ़ाबाद में 130-120 रुपए किलो, 150 वारो जेको आहे न सुठो आहे। जी जी हा बहरहाल हिते 100 रुपए किलो मिले थो, छांटी वारो 120 रुपया। पंहिंजी मर्ज़ी ते कर उहो 120 ते हिकु हंधा पोइ माना इहो त हुन खां सस्तो थियो। चलो इहो भला थोरो घणो फ़ाइदो थियो। ॿियो वरी पेटी लागी तो मिली थी वञे हिते, इहो फ़ाइदो आहे। जी जी सही आहे दोस्तो। कुझु ॿिया स्टॉल्स में आहिनि अॻिते, जी जी। मटियारी वटि आहिनि, हैदराबाद ताईं आहिनि, उहे पाण विज़िट कंदासीं, तव्हांखे ॾेखारींदा हलूं। किथे आयो? हैदराबाद हैदराबाद। दोस्तनि खंडू स्टॉप हिकिड़ो टियों अंबनि जो आहे स्टॉल। परे खां अंब ॾाढा भला था लॻनि, ॾिसूं वेझे खां। वाह छा हाल आहे? तबियत सही आहे? नालो छा आहे तव्हांजो? साजन। साजन जी जी। हीअ जॻह भला तव्हां किराए ते वठंदा आहियो कीअं, छा हिसाबु हूंदो आहे? ही जगह किराए जी कोन्हे, हा। इहा अलाहाबाद आहे। अलाह वटि आहे, अलाहाबाद मोकिलाईंदा आहियो? मोकिलाईंदा वीचारा चवंदा भले ॿ रुपया बचनि जी रोज़ी कमायो। हा हा वाह वाह सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। अलाह जे फज़ल सां हलो भलो भलो। हा ही चवंदा आहिनि त बाबा जी बचनि जी रोज़ी कमायो, न किरायो न ॿियो। अंब आणियो किथां था? अंब बाबा केॾी महिल मंडी मां कंहिं बाग में वञूं था त जिते 5 रुपया सस्तो मिले थो उतां बाग तां आणियो था? बाग था पाणियूं था। मंडी कहिड़ी, हैदराबाद वारी टंडो अदम वारी? हिते ही उॾेरे लाल वारी। उॾेरे लाल? हा हा भाऊ जो अंब थोरो मूंखे हा हुन जहिड़ो ई आहे जेको पोयों अंबनि में बि साल। उहो चाढ़ो कोन्हे। हिन साल रेट घटि आहे या वधीक आहे? हेल साल जेको आहे रेट तमामु घटि आहे, अंबनि जो रेट घटि आहे। हेल साल माना अंब सस्तो आहे? हेल साल अंब केॾा निकिरे ई कोन थो, हिते जिते लीलाम पियो थिए हाणे केरु। हा बॉर्डर बंदि पिया आहिनि। बॉर्डर बंदि पिया आहिनि, केॾा वञूं। भला सुठी ॻाल्हि आहे, ग़रीब वीचारो ग़रीब वीचारो धो करे खाईंदो। हा इहा ॻाल्हि आहे। हा न? हा 100 जा 4 किलो। 100 जा 4 किलो? जी जी 100 जा 4 किलो? जो हाणे अंब ईअं ई आहे 100 जा 4 किलो आहिनि बाबा। हाणे पोइ मूंखे ॾे 2-3 किलो वाला 100 जा 4 किलो हिसाब सां। उहो ईअं आहे न, बारदाने जो हिसाब था लॻायो 80 खणी 100 रुपए था किलो कपास। हा
पर बारदाना रद्दी मजूर जी मजूरी था लॻायूं त असांखे इहो जहिड़ो 100 जा 4 किलो पियो वञे। इन अच्छा इन हिसाब सां हाणे हिते हाणे 2 चांहियूं बि पियूं मज़ूर खे शाम जो उनखे बि बचनि जे लाइ रोज़ी त खपे बाबा। अच्छा तव्हां घणे में हलायो पेटी? असां पेटी हलायूं पिया बाबा। हाणे हे जेकी पेटी पई आहे न कहिड़ी? इहा 7 किले वारी। हीअ? हा हा इहा 100 रुपए जे हिसाब सां 700 रुपए जी आहे। हा यार हीअ अंब सुठो आहे। हा हिन जो रेट अञा थोरी छॾ छूट बि थींदी या न? न बसि हिन जो मुकमल इहो करे छॾियो। हाणे हिन में छॾ छूट कईसूं न हा त पोइ हिन में बचंदो कुझु कोन। पोइ यार हीअ जेकॾहिं 7 किलो पूरो आहे? हा ही 7 किलो आहे हिन में। न बारदानो बि त हूंदो न? हिन में हाणे कंहिंमें 2 दाणा वधीक आहिनि कंहिंमें 2 दाणा घटि आहिनि। बहरहाल 6.5 किलो लॻायूंसि भला। हा 6.5 6 किलो लॻायूंसि। जी जी पोइ बि दोस्त जेकॾहिं सभु दाणा अहिड़ा ई आहिनि हा अहिड़ा ई आहिनि। त पोइ यार हीअ अंब सस्तो आहे। हा अहिड़ा ई आहिनि अंब वाकई सस्तो दाणा थियो आहे माशाल्लाह अहिड़ा ई आहिनि। हा न? हा दाणा भले पलटी करे ॾियूं उहा न, ॻाल्हि न, कोन्हे। सही आहे। हितां हाणे वधीक असां इंस्पेक्शन करण कोन आया आहियूं। न, न। घणेई माण्हुनि खे ॾेखारींदा। न न सही ॻाल्हि आहे। त दोस्तो हितां जेके तव्हां अचो पिया सखर मां मोरे मां काज़ी अहमद मां सकरन मां न्यू सईदाबाद मां हाला मां वञो पिया हैदराबाद या हैदराबाद खां वरी इन्हनि शहरनि ॾांहुं वञो था त हिननि खां अंब यार वठो ज़रूरु वठो पर ठोके वॼाए वठो चेक करे वठो। हा चेक करे वठो। हा न? हा हा चेक करे हिकु हिकिड़ो दाणो बिल्कुलु चेक करे वठो। हा चेक करे हिकिड़ो हिकिड़ो दाणे जी हीउ माल लॻे थो हींअर ताज़ो आयो अथनि। हा हिन में वरी सफ़ाई कंदा आहियूं को दाणो उणी वी आहे त उनखे कढी बि छॾियूं था। अच्छा हा हा बिल्कुलु यार हीउ माण्हू भलो थो लॻे। नालो छा ॿुधाई? साजन? साजन जी जी जी। साजन नालो बि ॾाढो भलो आहे। हा ॻाल्हियूं था ॾाढियूं भलियूं थो करे। न इंशाल्लाह असां अखियुनि जा अॻियां खोलींदा आहियूं हर शइ बाबा ही ॾिसो। अंब बि भला अथव माशाअल्लाह। हा अंबनि में बि को शिकायत कोन्हे। वाह यार वाह। कुझु मिड़ेई दाणा कसा आहिनि कसा ईअं आहिनि हाणे पर ही घटि जा मुंहिंजी हे सुपर आहे त हिन में वरी सुपर जा बि दाणा आहिनि वरी जो अच्छा, मिक्स बराबरि आहे। में नथो अचे। भला न उहो दाणे जी सेटिंग में नथी अचे। सेटिंग नथी अचे वेह नथो। हा वेह नथो। भला केरु सुपर वठे सभु जा सभु 6 किलो जी पेटी घणे मिलंदी? उहा तव्हांखे साईं मिलंदी तक़रीबन 850। 850? जी जी हाणे दोस्तो तव्हां ईमानदारी वारी ॻाल्हि ॿुधायां थो। पोएं साल जी जी मूं हितां ई वरितो। पोएं साल मूं हितां कुझु पेटियूं वरितियूं। जी जी मूंखे यादि आहे 1200 1000 ॿुधायूं पिए 1500 ॿुधायूं जी पिए। जी जी पोइ 1900 800 में शायदि मूंखे मिली। हाणे पोएं साल जी भेट में हिन साल अंब माना हिते आहे सस्तो। हा सस्तो आहे। वाह यार सुठी ॻाल्हि वॾो आहे। फ़र्क़ु आहे भाउ कारोबार में वॾो फ़र्क़ु आहे। पर ही परेशान आहिनि। हा असीं परेशान आहियूं। वापारी परेशान आहिनि अवाम ख़ुशि आहे पहिरियों दफ़ो। अवाम वीचारी हाणे हुननि खे एतिरी आहे जेको 5 रुपया खाइण जे लाइ हींअर इहा बसि यार हीअ वीचारो बसि माण्हू वीचारा ग़रीब जेके आहिनि न सॼो साल कंदा अंबनि जो इंतज़ारु 12 महीने जो फ्रूट आहे। हा न? पोइ हाणे हिन साल घटि में घटि वीचारा धो करे खाइनि। न न बिल्कुलु असां जहिड़ा ग़रीब गुरबा। हा वॾी महिरबानी वॾी महिरबानी। अलाह ख़ुशि कंदो। अटो रुॻो थोरो सस्तो थी वञे। अंब सस्तो अटो महांगो। अटो महांगो आहे। पर हुकुमराननि खे अलाह हिदायत ॾे बाक़ी कमु लाहे छॾियो अथनि मुल्क जो। बिल्कुलु अलाह साईं इमाम हुसैन कींदो त हिननि खे अकुल ॾींदो त इंशाल्लाह अटो बि लहंदो। तुंहिंजो घोटु किथे आहे? मुंहिंजो घोटु हिते आहे ही वली मोहम्मद फ़कीर जे पासे हिते वेझो ई आहे? आलमकोट ई आहे। अच्छा हीअं भला हींअर त अंबनि जी सीज़न आहे। अंबनि खां सीज़न अंब जी सीज़न खां सवाइ छा कंदा आहियूं? अंबनि जी सीज़न ख़तमु कंदा आहियूं पोइ मज़ूरी कंदा आहियूं। छाजी मज़दूरी? मज़ूरी इहे गुॾूं कारियूं बसर जूं पोखाणी थींदी इन जी मज़ूरी जे लाइ। त तूं जेके मज़दूरी चई न उहो वापारु आहे असल में दरअसल तुंहिंजे लाइ। त सुठी ॻाल्हि आहे। हा पर जेको बि तव्हां कमु कयो हक़लाल जो कयो। जी 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 दोस्तो हाणे असां खेबर जे वेझो पहुचण वारा आहियूं। हीउ कहिड़ो स्टाफ सॾिबो आहे? ये कैफे प्याला होटल। कैफे प्याला होटल। ये कैफे प्याला होटल में जाम आहिनि। ते ही वॾी होटल बहरहाल ॻोठ है दर्शा। ये होटल आहे हिकिड़ी पुराणी हिते। हीउ पुलिस जो बोर्ड लॻियल आहे। ऐं हीउ ॾिसो माशाअल्लाह सिंधड़ी अंब सिंगारिया पिया आहिनि। भाउ जो अंब भलो थो लॻे यार माशाअल्लाह। पर थोरो हेॾां मिक्सिंग अथसि। पहिरीं नालो ॿुधाए तुंहिंजो छा आहे? नालो बाबू। बाबू। बाबू घणी पेटी पियो हलाई? पेटी 800 खां वठी 1000 ताईं। तुंहिंजो रेट महांगो आहे यार। शइ सुठी आहे। शइ त पुठियां बि सुठी हुई। शइ सुठी आहे सुठा पैसा आहिनि। वज़न केतिरो? वज़न 8 किलो 7.5 किलो।
7 किलो किथे वध में 6.5 किलो ऐं 7.5 किलो तोरे ॾींदासीं। तोरे ॾींदे? हा, अच्छा 1000 वारो कहिड़ो आहे ॾेखार। 1000 वारी ही पेटियूं पयूं टोटल। हा ही साइज़ हिन जी वॾी आहे। हिन में रियायत केतिरी थींदी? रियायत घणी 100 रुपया न ॾिजो, 900 रुपया। 900 रुपया। हा इहो 150 रुपया पइजी वियो। ऐं 150 कोन पवंदो। हा न। ऐं ही 800 रुपया। ही 800 रुपया। माना ही छॾाए 600 ताईं ॾेई छॾींदो न? न 600 ताईं कोन। घणे ताईं? 800 850। ऐं ही ही 900 बस फिक्स। 900 खां घटि न? यार अंब त भलो आहे पर रेट बि तुंहिंजो वधीक आहे। रेट हाई रेट आहे। पोयां जेको आहे सुपर ॾियनि पिया 100 रुपया किलो। अंब तुंहिंजो सुठो आहे, मथां जेको रखियल आहे, हिकु जहिड़ी शइ आहे तरे। अंदरि हाणे ख़बर न आहे। शइ हिकु जहिड़ी आहे। माल किथां आणियो था? माल हिते बाग तां उॾेरो स्टेशन। न उॾेरो बाग तां या उते खां मंडी आहे? न बाग तां आणींदा माल। अच्छा माशाअल्लाह। रोज़ घणी पेटी हली वञनि थियूं? बस सुठो जान थी वञे, कॾहिं 50 पेटी हली वञे, कॾहिं 30 पेटी हली वञे, कॾहिं 20। अच्छा यार पोयां खां मूं पुछियो खंडू में हू पिया चवनि वधि में त असांजी 10-15 पेटियूं कोन थियूं हलनि। तूं वरी सही पिया ॿुधाई। असां जेको हक़ीक़त आहे उहो ॿुधाईंदासीं। हा पर हेल जेको आहे ही सिंधड़ी अंब थियो आहे ॾाढो सस्तो माशाअल्लाह। ॾिसो ॾिसो अंब, ही सिंधड़ी अंब बल्कि सभु अंब सस्ता थी विया आहिनि पर ही सस्तो करण लाइ तयार ई न आहे। छो भाऊ? असांजो ही हथ सां पकियल अंब आहे, माटे जो पकियल आहे, उहो कारपेट वारपेट वारो न आहे। अच्छा ज़ाइके में अंब। छा तो ठेके ते खयो आहे बाग? न छिको कोन्हे, बाग अच्छा। तां ॻाल्हायल आहे, ॿोलियल आहे। ओलियल आहे। अच्छा ही माल भाऊ वटि पियल आहे। सही आहे सही आहे। हिन जो माल सुठो आहे पर हिन जो रेट जेको आहे थोरो आहे वधीक। ही छा जी बिल्डिंग आहे? ये अस्पताल आहे। ही नई का अस्पताल ठहे पई? हा। ही खेबर तां हुतां हैदराबाद खां ईंदो, खेबर क्रॉस कंदो साॼे पासे ही तव्हांखे स्टॉल ही अंबनि जो नज़र ईंदो, जंहिं वटि वाक़ई यार सुठो अंब माशाअल्लाह पियल आहे पर रेट वधीक आहे। पर पंहिंजो चेक करे वठिजो अंब। ऐं तव्हां लंघां पियो मुंहिंजी दिलि चई त अंब ते हिकिड़ो विला कजे, छाकाणि त अंबनि सां असांजी आहे मोहबत, बल्कि अंबनि सां इश्क। तोखे मोहबत आहे कोन्हे? मोहबत आहे तॾहिं त अंब खपायूं पिया। जेका जंहिं शइ सां मोहबत आहे उनखे ई खपाईंदो। जो मोहबत आहे उहो त खपायूं पिया न। हा माशाअल्लाह। भला ही अंबनि जी सीज़न ख़तमु थी वेंदी पोइ छा कंदे? पोइ वञी भाॼी खपाईंदासीं। पोइ भाॼी खपाईंदे? ॻोठु कहिड़ो अथई? ॻोठु दर्शा। अच्छा हिते वेझे जो ई। अच्छा सही आहे सही आहे। अच्छा ही सिंधड़ी त हाणे ख़तमु थियण वारो आहे? न अञा 20 ॾींहं। 20 ॾींहं हलंदो? अञा 20-25 ॾींहं। माशाअल्लाह अल्लाह करे इंशाअल्लाह हले सिंधड़ी। खाई धव कयूं हा। मीर साहब खाई धव करे ऐं पोइ सिंधड़ी ख़तमु थियो पोइ वरी रखंदो ॿियो चोसो वग़ैरह? हा 50 वारो अंब ईंदो। काएं महीने ताईं स्टॉल हलाईंदा आहियो तव्हां? सतों फुल हली वेंदो, ही त 6 हले पियो। 7 फुल हलाईंदो? 7 फुल हलाईंदा। अच्छा सही आहे। बसि क्वालिटी अहिड़ी रखिजां। क्वालिटी असांजो पंजाब मां ऑर्डर ते ईंदो आहे। अच्छा ऑर्डर पंजाब वारो कम जो न आहे न यार। 50 वारो चोसो ईंदो आहे। उहो ख़ैरपुर जो चोसो सुठो आहे न? न 50 वारो फर्स्ट क्लास। हिते सिंध वारे खां 50 वारो जेको चोसो आहे उहो उनजी छा ॻाल्हि कजे। ओ चलो सही आहे चङी अथव। ठीकु आहे दादा महिरबानी। हाणे दोस्तो अॻिते वधूं था, अॻिते ॾिसूं छा सूरत हाल आहे स्टॉल्स जी। हाणे आउं सम्झां थो त विच में किथे न बीहणु घुरिजे। ही कुझु स्टॉल्स कवर थी विया आहिनि। हाणे हैदराबाद जे वेझो जेके स्टॉल्स आहिनि उते छा सूरत हाल आहे उहो ॾिसूं था।
अच्छा दोस्तों, हैदराबाद जे बस वेझो अची पहुता आहियूं शहर जे, पर हिते अंबनि जा स्टॉल तक़रीबन ख़ाली आहिनि। और ख़बर न आहे छो ही ख़ाली थी विया आहिनि। पुछां हुआ तक़रीबन खेबर ताईं, मतिलबु त खेबर ताईं आहे, मटियारी जे बि आसपास असांखे स्टॉल नज़र न आया। हाणे हुन पासे मतिलबु हैदराबाद खां सखर वेंदे जेको ट्रैक आहे उते हैदराबाद वारी साइड ते आहिनि काफ़ी तादाद में, ऐं हुते माल बि सुठो पियल आहे। शायदि जेके माण्हू सखर वञनि था, मोरे, काज़ीमत, सकरंड, कंडियारो, नौशहरो, उन्हनि लाइ इहा सहूलियत रखी हुई आहे। दोस्तो, हैदराबाद वेझो अंबनि जा स्टॉल त कोन आया नज़र असांखे हिन पासे। बाक़ी सखर वारी साइड जेको सखर वञे पियो ट्रैक, उते जाम आहिनि। बाक़ी हीउ भाउ मिलियो आहे लीमे पाणी वारो। लीमो पाणी ठाहे पियो यार, मूंखे हींअर हिकिड़ो गिलास पियारी एॾो ज़बरदस्तु हो। हाणे हिकिड़ो ॿियो गिलास हिन खां ठारायां पियो। भाउ नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो शौकत अली बा। शौकत, किथे जा आहियो? हिते हैदराबाद जा? असां सराड़ी शहर जा, हींअर हैदराबाद में वेठा आहियूं। अच्छा, हीउ तव्हांजो भाउ आहे? हे मामे जो पुटु आहे। मामे जो पुटु आहे। सराड़ी मां हीउ लीमो पाणी विकिणण आया आहियो? सर हाणे असांजो घर बि हिते आहे, किराए ते वरितल आहे। अच्छा जी हा। सराड़ी छो छॾे आया आहियो? सराड़ी में मज़ो न आयो कारोबार जो करे। अच्छा, सही आहे सही आहे। दोस्तो, हीउ हैदराबाद बाईपास ते हीउ भाउ लॻाए थो। लॻाईंदा किथे आहियो स्टॉल? हिते ई लॻाईंदा आहियूं पंहिंजे चौक में। हिते ई? हा। रोज़ी सुठी थिए थी? अलाह शुक्र जो नसीबा मिले थी। हा। घणे हलायो था गिलास? असीं ॿिए ॾींहुं 50 रुपया हलाईंदो आहे, 70 रुपया हलायूं पिया। हा। जॾहिं शइ हूंदी हाणे पैसा ॾींदा वठंदा। अच्छा, जी हा। 50 बाय 70 रुपए। जी हा। वाह, हीउ गुड़ रखियो वेठो आहे। असां हे गुड़ जी खंड ई हलाईंदा आहियूं सर। हा। मिक्स पाण ॿियो कमु कंदा ई न आहियूं। हीउ छा जो मसालो हीउ जेको आहे? हे कारो लूणु आहे सर। कारो लूणु ऐं होॾां खंडु, पर खंड आहे विच में विच में गुड़ आहे। लूणु। लीमा सुकाए पिया आहिनि? सर लीमा तॾहिं सुका कल्ह वठी आयो, इहे कल्ह झोलो लॻो पियो हिते ॾाढो। अच्छा, जी सर। सही आहे। इहे 8000 रुपया कटो मिलियो आहे। 8000 रुपया कटो? जी सर। घणा किलनि जो? 22 किलो वज़न में। 22 किलो जो हली ज़रे घटि 400 रुपया किलो। जी सर। सो बहरहाल भाउ ही वीचारो गर्मीअ में बच्चनि जी रोज़ी करे पियो। सख़्तु हिते गर्मी आहे, बीठो आहे। केसि ताईं बीहंदा आहियो हिते? 5 बजे ताईं सर। सुबुह केॾी महिल अचो? सुबुह 7 बजे ईंदा आहियूं। 7 खां 5 ताईं? हा जी हा। सलाम आहे यार इन पौरेतनि खे, वीचारा हक़लाल रिस्क कमाईंदा। भाउ जो हींअर मूं पीतो यार, एॾो ज़बरदस्त हो, एॾो ज़बरदस्त हो। मूं हींअर ॿियो हिन खां करायो आहे पार्सल। हुते रवाना थियूं था। वॾी महिरबानी दोस्तो। अॼोको व्लॉग तव्हांखे कीअं लॻो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। वॾी महिरबानी, माशाअल्लाह।